लीडर टीवी में एक भेरो ॿीहर भले कार साईं हाणे अवामी जमहूरी पार्टी में शामिल थिया पोइ छा थियो अवामी जमहूरी पार्टी जो मंशूर तव्हांखे छाजे लाइ सुठो लॻो साॻियो अवामी तहरीक हुन में थोरो मां मंशूर खे पढ़ियो वेई हा त डेमोक्रेटिक ट्रेडिशन्स खे सस्टेन करण जे लाइ वधीक ॻाल्हियूं लिखियल आहिनि। अच्छा अच्छा तंहिंजे करे मां उन खां मुतासिर थियुमि बाक़ी तक़रीबन जेको अवामी तहरीक वारो हो ज़रई सुधारा वग़ैरह वग़ैरह हे हो फलाण या घणी मूंखे उहा कल्चरल उते छाप बि नज़र ईंदी हुई जॾहिं मां शामिलु थियुमि पर मूं चयो त ठीकु आहे हाणे शामिलु थिया आहियूं त थी सघे त इंटरमिक्स थियूं हिक ॿिए सां हली वञूं ऐं डेमोक्रेसी जो मक़सदु इहो आहे त मां तव्हांखे ॿुधां तव्हां मूंखे ॿुधो पोइ वरी गॾिजी फ़ैसिलो कयूं पर पोइ अॻिते हली वरी उहा सूरत हाल मूंखे नज़र कोन आई। न पोइ तव्हां जियो ऐं जियो ॾियणु वियो ॿुधो ऐं ॿुधणु ॾियो सिखो ऐं सिखणु ॾियो पोइ थियो छा मूंखे इहा ॻाल्हि त सम्झायो न। मां जीअं बार बार मर्कज़ में रखियऊं मां प्रेसिडेंट थियुमि न साईं त सेंट्रल प्रेसिडेंट थियुमि 2 सालनि जे लाइ 2016 खां वठी 2018 ताईं। तव्हांखे मर्कज़ी सदर बि कयो त बि तव्हां पार्टी छॾे आयो मतिलबु आख़िर तव्हां उन खां वॾो उहिदो त कोन्हे न साईं मां पार्टी छॾे न आयुमि राति जो कू कयो ऐं असांखे पार्टीअ मां कढी छॾियो राति जो। इहो भला जिते किथे तव्हांजे ख़िलाफ़ु धड़नि तख़्ता मोह छो थी हले होॾे बि तव्हां ॿुधायो PNP में बि ओचितो हफ़ीज़ पीरज़ादो साहिबु अची वियो हिते बि अधु राति जो तव्हांजे ख़िलाफ़ु इहो सभु इहो थियो छा। अच्छा हूअं ऑन सीरियस नोट तव्हां हिकिड़े पॉलिटिकल माण्हुनि जे ग्रुप में जेको अवामी जमहूरी पार्टी आहे उनजी उन्हनि माण्हुनि जी अवामी तहरीक जी हिकिड़ी पूरी सिरिश्त आहे उन्हनि जी पंहिंजी हिस्ट्री आहे उन्हनि जा पंहिंजा पॉलिटिकल तजुर्बा आहिनि हाणे अवां उन्हनि सां गॾु वञी बीठो अवां जा मसइला बि के न छो त फेडरल पॉलिटिक्स तव्हांजे लाइ को तानो न हुई हुननि जे लाइ बि न हुई हाणे पोइ आहिस्ते आहिस्ते मूंखे ॿुधायो पोइ थियो छा हाणे तव्हां फ़र्ज़ु कयो पहिरियों ॾींहुं आहे हाणे मीटिंगूं था कयो पोइ छा थियो। मीटिंगुनि में हिननि कमु इहो कयो त तव्हां चओ मूंखे काज़ी मां तव्हांखे चवां राज़ी। अच्छा हाजी ऐं काज़ी वारो हिकिड़ो उते मूं ॾिठो त जो हिकिड़ो ग्रुप हुयो जेको चाहींदो हो त पार्टी असांजे इन सां हले मैकेनिज़म सां ऐं उन खां ॿाहिरि न वञे मां इन जो क़ाइल न हुयुमि। उहो ग्रुप कहिड़ो नाला ॾियो। डॉक्टर सिराज सियाल माना टंडो जाम ठीकु थियो। हरीफ़ चांडियो हा हा ऐं टियों विष्णुमल मिस्टर विष्णुमल हा पर इन में त हिकिड़ा पढ़ियल माण्हू ॿिया बि आहिनि न मसलन हिकिड़ो PhD त सिराज सियाल आहे हिकिड़ो PhD असलम परवेज़ बि हो न ही इज़ अ गुड मैन न पर उहो बि हो न त उनजी पंहिंजी का टीम या माफ़िया या गिरोह या ग्रुप कोन्हे। मां अॻिते हली नालो रखियो त हिन पार्टीअ खे 3 ॼणनि जो टोलो आहे जेको हलाइण ई न ॾींदो उहा ट्राइका कहिड़ी 2 त इहो नाला ॾसियामांव हरीफ़ ऐं टियों विष्णु ठीकु थियो इहे न हलणु ॾींदा छाकाणि त मां अॼु बि आहियां त डेमोक्रेसी जे लफ़्ज़ में जेकॾहिं मुंहिंजे ॻाल्हि खे नुक़सानु थो पहुचे त बि मां बर्दाश्त कंदो मां जेकॾहिं डेमोक्रेसी में अक्सरियती फ़ैसिलो मूंखे हाणे इहा ॻाल्हि सम्झायो न त हा ट्राइका हुई तव्हां माण्हुनि जे चवण ते वियो उन्हनि जा मंशूर पना पता पढ़ी उते वञण खां पोइ तव्हांखे उन्हनि हिकिड़ी इज़त बि ॾिनी ज़ाहिर जेको तव्हां ॾिसो वाजिबी ॻाल्हि कजे त तव्हां सदर बि थिया आहियो 2 साल रहिया बि आहियो जेको टेन्यूअर पोस्ट आहे 2 साल माण्हू वरी ॿीहर इलेक्शन में वेंदो हीअं आहे न ठीकु आहे हाणे 2 साल तव्हांखे टेन्यूअर में ॾिनो बि 2 साल तव्हांखे हीअं करे मां चवां बर्दाश्त बि कयूं उन 2 सालनि हलंदे तव्हांखे 1 2 3 4 फीलिंग्स छा आहिनि त उते ख़राबी हिकिड़ी टोलेबाज़ी 3 माण्हुनि जी उन्हनि जो असरु केतिरो आहे उन्हनि जो ठीकु ठाकु असरु हो। हलो ॿी ॻाल्हि कहिड़ी था पुछो त नज़रियाती तौरु मां सम्झां थो त अनार्किस्ट पंहिंजी ॻाल्हि मञाइणी आहे ॿिए जी ॻाल्हि रद्द करणी। स्टैंडिंग कमेटी हिकिड़े 6 ॼणनि जी ठाही हुयूं
हाँ। उन्हनि 6 ॼणनि जी स्टैंडिंग कमेटीअ में ही पंहिंजे मर्ज़ीअ सां माण्हू इम्प्लांट कराईंदा हुआ। उहो उनजो स्टैंडिंग कमेटीअ जो कमु हूंदो हो त उहे इन्हनि खां पुछी पोइ कंदा हुआ फ़ैसिलो। पोइ इहो अॻिते हली जेका आहे हिकिड़ी डिक्टेटरशिप थी उहा स्टैंडिंग कमेटी में केरु आहिनि? उन स्टैंडिंग कमेटीअ में डॉक्टर सिराज हुयो, हरीफ़ हुयो, पंहिंजो असांजो हे विष्णुमल हुयो, इहे हुया। मां स्टैंडिंग कमेटीअ जो मेंबर हुयुमि, काज़ी अबरार स्टैंडिंग कमेटीअ जो मेंबर हुयुमि। 6 जो नालो मूंखे चङी तरह नथो अचे हिन में त केरु। भला हीअ जेके पंच तव्हांखे वठी विया हुआ डॉक्टर विजय, डॉक्टर ज़फ़र वारा, उन्हनि छा कयो? डॉक्टर ज़फ़र इख़्तिलाफ़ु कयो। जॾहिं क्राइसिस पैदा थिया त ज़रे घटि डॉक्टर मूंसां विहण लाइ तयारु थी वियो। अच्छा। ऐं मूं चयो त हीउ मुकमिल तौरु ग़ैर जमहूरी कमु आहे। कोरंगीअ में हिकिड़ी मीटिंग थी हुई त हिकिड़ी डोमिनेशन कजे, मञाइजे, इनखे मां मञण लाइ तयारु न आहियां। उन में विजय बि वॉकआउट कयो हो, डॉक्टर पंहिंजो इबरार काज़ी बि कयो। ॿियनि चयो त असां हीअ ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहियूं त तव्हां हिन क़िस्म जी ॾाढाई कयो। ऐं अञा बि तव्हांखे ॿुधायां थो पियो त ॾिसो त केॾो नुक़सानु थो थिए हिन जे करे, माण्हू डिस्टार्टेड थो थिए पियो। हिननि मीटिंग करे काज़ी अबरार खे राति जो कढण जी कई, मीटिंग करे जामशोरे में। अबरार साहब मरकज़ में हो? मरकज़ में हो। चयूं पहिरियों उते तय कयो वियो त फ़िलहाल असां काज़ी अबरार खे था कढूं, अमान लाइ जो वारो बाद में ईंदो। अच्छा, अञा तव्हां माना हिते आयो ऐं तव्हां हुननि सम्झो आहे त तव्हां ॿई रुकावट आहियो? हा। हुननि जे हा। मक़सदनि जे अॻियां? हा। ठीकु थियो। हाणे हुननि पहिरीं किस्त में अबरार साहब खे कढण जी कई आहे कोशिशि? जामशोरे में मीटिंग कयूं। उते मां तव्हांखे नालो थो ॿुधायां, अयाज़ चांडियो वकील साहब अथव। हा। उन चवनि त तव्हां जिन जे मथां चार्ज हई आहे उन्हनि खे तव्हां घुरायो आहे। ॿियो जेको सो पंहिंजो उनर साहबु, इनजो शाहपुर चाकर जो अताउल आहे उनर। ॿियो इन्हनि चवनि त तव्हां जंहिं ते काज़ी अबरार ते चार्ज था हणायो, मूं ते कोन्हे ई चार्ज इन वक़्तु अञा, उनखे तव्हां घुरायो आहे? चई न। चई त पोइ छा जी मीटिंग आहे, त तव्हां उनखे पार्टीअ मां कढी छॾींदव? ईअं उहा मीटिंग फेल थी। हितां अञा तालुकात ख़राबु थींदा विया। माना हू जेको जंहिंखे चइबो आहे न, पलीजो साहिबु चवंदो साज़िश कल्चर या सुसपुस कल्चर, उहो शुरू थी वियो त AJP असांखे रखणी आहे, असांखे पंहिंजे कब्ज़े में, ऐं ॿिए कंहिंखे हिते नाहे अचनि। हलंदा त असांजी मर्ज़ीअ सां हलंदा। ॿियो अञा अॼु तव्हां एॾो मूंखां खुलियल था पुछो पिया। खुलियल नथो पुछां, मां त ॻाल्हि थो पुछां। मां सूफ़ी न आहियां, तव्हां सम्झंदव। ठीकु थियो, ॿुधो। पर मां इन शइ जो सख़्तीअ सां क़ाइल आहियां त जंहिंखे इहो कमु करिणो आहे उहो वञी कंहिं कुंड में लिक छप में करे, पार्टी ऑफिसनि में न करे। इन ते मां सख़्तु जेको हुउमि। ऐं उन ते जेको आहे दोस्त जेके बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा, हे यार उन्हनि खे गारियूं ॾींदा त बाबा हीअ पार्टी ऑफिस आहे। तव्हां पार्टी ऑफिस में पार्टी कल्चर जा हामी आहियो। हा। ऐं उन में सुसपुस जे ख़िलाफ़ु आहे। हा। सोलनि लफ़्ज़नि में हीअ सुसपुस हली, अवां रोकियो उन्हनि खे? हा। अच्छा। मां उनखे रोकियो। ऐं ॿियो जेको ऑड अवर्स में पार्टी ऑफिस में वेही ऐं पंहिंजो ॿियूं हरकतूं करणु, मां वधीक मां मुनासिबु नथो सम्झां, एतिरो ई काफ़ी आहे। उन ते बि असां रिज़ेंट कंदा हुआसीं त पार्टी ऑफिस हिन लाइ न आहे। हाणे डॉक्टर ज़फ़र सां तव्हांजो जहिड़ो छा ते थियो आहे? डॉक्टर ज़फ़र खे हुननि चयो त अमन लाइ जेको आहे देशी आहे, इहो असांजे ख़िलाफ़ु आहे, तूं सम्झे ॻाल्हि। ज़फ़र ही इज़ अ नाइस मैन। हा। पर कन्विंस थी वियो न। पर साईं, जेकॾहिं तव्हां देशी बि आहियो त तव्हांखे दाख़िल करण महिल बि त ज़फ़र साहबु हुयो न? बिल्कुलु हुयो। पोइ तव्हांखे ओॾी महिल देशी न पए सम्झो? छो? उहा डॉक्टर ॿुधाए थो सघे, मूंखे ख़बर न। इहो उन खां पुछूं था। हा। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि हीअ त हाणे अबरार काज़ी जो जेको कू आहे उहो फेल थियो उनजे ख़िलाफ़ु, पोइ तव्हांजे ख़िलाफ़ु असां मुंहुं में हथ विधऊं। अच्छा। पोइ कीअं थियो? उहो हीअं थियो त विष्णु साहब प्रेसिडेंट थी वियो पार्टीअ जो मूंखां पोइ इलेक्शन थी। गुड। उन इलेक्शन में विष्णु प्रेसिडेंट थी वियो ऐं मां ई हुन तव्हांजे ख़्याल में इलेक्शन डेमोक्रेटिकली? हा। सही थी। ठीकु। न, उन में का बि गड़बड़ कोन्हे। ठीकु थियो। ऐं मां ई जेको हुई
सो विष्णु साहब खे ख़ुशामद कई हुई ऐं मां मोकिलाईंदड़ सदर हुयुमि त मुंहिंजो फ़र्ज़ु हुई सभई फॉर्मेलिटीज़ पूरी थी वई। तव्हां बीठा हो? न बीठो ई न? मां न बीठो, मां चयुमि त मां 2 साल बीठो आहियां, हाणे छॾियो त साही पटियो। ऐं डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, हर माण्हू चहिरो साॻियो ॾिसी बि तंग थींदा आहिनि। अच्छा, इहो बि हिकिड़ो न पर साॻियो माण्हू जे कम ॿिया करे क्या ॿिया माना? मिसाल मां सॼी उमिरि अव्हां जो इंटरव्यू वठां हा त शायदि माण्हू ॾिसणु छॾे ॾियनि। हा ईअं बि आहे। मां 1000 माण्हुनि खां इंटरव्यू कयां त 1000 माण्हुनि जो इंटरव्यू सभु ॾिसंदा, भली ॾिसनि। ठीकु। हा साॻियो इहा मान लाइ जेकॾहिं पॉलिटिकल पंहिंजे कथारसिस में ऐं सॼे पॉलिटिकल मूवमेंट में डिफरेंट जेकॾहिं कम इंस्टीट्यूट जूं करे त पोइ उन मां माण्हू बोर थोरी ई थींदा। न, मां पाण फ़ैसिलो कयो। अच्छा, मां पाण फ़ैसिलो कयो त 2 साल आहे, वरी मूंखे साल छॾियो, जेकॾहिं अचिणो पियो त ईंदुमि। चलो ठीकु आहे। हा हाणे त विष्णुमल अची वियो। हा विष्णुमल कयो छा? ॿुधायांव थो न, अॻिते हली असां विष्णुमल आयो, सभई थियो, असां पंहिंजो स्टैंडिंग कमेटी जा मेंबर वियासीं, सेंट्रल कमेटी जा मेंबर हुआसीं, पंहिंजो इजलास वग़ैरह स्मूथली थींदा। पर असीं हिननि जे कंहिं बि गैर जमहूरी जेको ॻाल्हि गैर जमहूरी छा कंदा? गैर जमहूरी चवंदा त बसि हीउ कमु जेको असां हितां फ़ैसिलो था कयूं पिया इन ते अमल थियणु खपे। माना के मिसाल का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न। मसलन असां हिननि खे बार बार चवंदा हुआसीं तव्हां जंहिं बि इतिहाद में शामिलु थियो उन इतिहाद जी कंसेंट वठो, पार्टी जी मंज़ूरी हुजे सेंट्रल कमेटी खां। हा, ठीकु। उनखे जेको आहे पंहिंजो भली जेका स्टैंडिंग कमेटी उनखे मोकिले उन पासे इन क़िस्म जो थियणु खपे, ईअं न थियणु खपे। ऐं सभिनी जी जेका आहे सा आॾी पुछा बि थियणु खपे त भाउ तो कहिड़ो प्रोग्रेस कई, तो कहिड़ी प्रोग्रेस कई, उहा हिते न आहे कल्चर। हिते हाणे थी वियो 1 मैन शो ऐं उन में विष्णुमल हुननि जे हथनि में इस्तेमालु थियणु लॻो। इहो जेको मां ट्राइका तव्हांखे ॾसे थो वञा पियो। आख़िर हिननि राति जो फ़ैसिलो कयो, राति जो फ़ैसिलो कयूं। उन में मूंखे, काज़ी साहब खे ऐं मैडम ज़ाहिदा, ॿिया बि कुझु आहे, उन्हनि राति जे पेट में असांखे पार्टीअ मां कढी छॾियो। केरु वेठा? जी, केरु वेठा जिन फ़ैसिलो कयो? विष्णुमल जी सरबराही में मरकज़ी कमेटी। जी। उन में तव्हांखे ख़बर आहे त केरु केरु वेठा? इसराज वेठो हो, हरीफ़ वेठो हो, असांजो ज़फ़र बि वेठो हो। इन्हनि 3 जे नालनि जी मूंखे चङी तरह। ठीकु थियो। विष्णु बि हूंदो न? विष्णु बि हुयो। 4। हा, भाऊ दुर्ममत बुढ़ो बि हुयो। 5। इन्हनि जी मूंखे ख़बर आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा थी। ॿी ॻाल्हि त तव्हां मरकज़ी कमेटी में हो त इन इजलास में घुराया विया हो? न न न, अव्हांखे माना ख़बर बि न? असांखे न, कूं जंहिंखे चइबो आहे न। अच्छा, तव्हांखे जीअं त तव्हांखे कढणो आहे इन करे तव्हांखे ॿुधायूं छो तकलीफ़ छो ॾिजे तव्हांखे? कूं इनखे मां सौ सिधो थो चवां पियो। पोइ उते उन्हनि फ़ैसिलो कयो। हा, तव्हां त देशी हो। हा। अबरार छा हो? अबरार साहब अमान लाइ जे चए में आहे, अमान लाइ सां तव्हांजे प्रेशर उन में आहे गॾु। ठीकु। ऐं ज़ाहिदा केरु आहे ज़ात जी? ज़ाहिदा डाहिरी आहे मैडम। ज़ाहिदा डाहिरी साहिबा ते छा आहे? उहा इन जे पंहिंजो वुमेन्स विंग जी सरबराही। न, उहा त आहे, पर उन अदी ज़ाहिदा ते उन ते ठपो कहिड़ो लॻा? उन ते ठपो त असां सां साथ थी ॾिए पई। अव्हां जे ग्रोव में आहे। हा। ठीकु थियो। इहो इल्ज़ाम हणी न, पोइ इहो इल्ज़ाम छो? इन लाइ त कमेटी ठाहिनि आहे तव्हां। एग्ज़ैक्टली इहा आहे, कमेटी ठाहिनि आहे, असांखे घुराइनि आहे, असां पंहिंजो क्लीयरेंस कयूं आहे त असां इहो कमु कयो आहे न कयो आहे। चार्ज का बि कान। हिननि पार्टी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ु कमु कयो आहे, तंहिंजे करे राति जो असांखे आओ खणी। हाणे तव्हां अवामी जमहूरी पार्टी बि छॾी, 2018 थी विया। हा, ठीकु आहे। हाणे 2018 में जॾहिं इहा तव्हां पार्टी छॾी आहे, हाणे तव्हांजे दिमाग़ में 1 2 3 वॾियूं पार्टियूं आहिनि जेके वॾियूं नंढियूं जेके बि, पर 3 हिकिड़ा मौक़ुफ़ आहिनि। हिकिड़ो सैयद वारो, बिजंजी साहब वारो, हेॾां AJP वारो। ठीकु। इन्हनि 3 मौक़ुफ़नि में अव्हां रहिया न आहियो। सैयद वारे मौक़ुफ़ में त तव्हां रस्टिकेट थियणु खां पोइ ज़ाती तौरु वकील ऐं लाड़काणे अचण जे करे पोइ चयो त हाणे मां गैर हाज़िर ज़मीदारी न कंदुसि, इन करे तव्हां स्टूडेंट पॉलिटिक्स छॾी त वरी ओॾे वियो ई कोन। ठीकु थियो। हाणे इहे 3 धाराऊं जेके तव्हां ॾिठियूं, इन में बाक़ी हिकिड़ी बची
जमायत इस्लामी या इस्लामी धारा, ॿी बची कम्युनिस्ट धारा, हा जाम साकी वारी, हा उन्हनि ॾे कॾहिं तव्हां लोणो आयो? न न। जमायत इस्लामी त सम्झ में अचे थी, सैयद जो पैरोकार आहे या बिज़न जे साहब जो या हेॾां कामरेडनि जो, त उहो कीअं थींदो। पर ही कम्युनिस्ट पार्टीअ जो वॾे में वॾो अलमियो आहे त कम्युनिस्ट पार्टी जंहिं शइ खे सोचींदी आहे उन शइ जे लाइ पाकिस्तान में हालतूं साज़गार आहिनि ई कोन, महमजोई कंदा आहिनि, एडवेंचर अॼु बि न। पर इहो 51 में रावलपिंडी साज़िश केस आहे, उन खां पोइ खोड़ कम्युनिस्ट क़तल थिया आहिनि, हेॾो वॾो माण्हू नज़ीर अब्बासी क़तल थियो आहे, त उन जा असर त पॉज़िटिव हूंदा न नए नस्ल ऐं ॾिसंदड़नि ते। साईं उहो तव्हांजे आॾो सॼी रिज़ल्ट पई आहे न उहा त हाणे पई आहे। मां त तव्हां खां पुछां थो, सैयद खे तव्हां छॾियो 74 में, 75 में, 78 में वकील बि थी वियो, भुट्टो साहब बि हलियो वियो, ज़िया बि ॾिठव, पोइ PNP बि ॾिठव, उहे सभु पूरा थिया, बिज़न जा साहब ॿिया टिया पलीअ साहब हलिया विया, AJP में अची बि वियो। मां त चवां त उन सॼी सिरिश्त में नंढड़ी साई वठी पाण इन ते था ॻाल्हायूं त आख़िर तव्हां नतीजे कहिड़े ते पहुतो। नाज़रीन, हाणे असां थोरो वञूं था, तमामु वेझा पवंदा ऐं 2018 ताईं पहुता आहियूं। जनाब अमानुल्लाह शेख साहब अवामी जमहूरी पार्टी, अमानुल्लाह शेख साहब ऐं काज़ी अबरार साहब जो तख़्तो हूंदो कयो, ऐं ख़ैर सां पॉलिटिक्स इहा बि थी पूरी, हींअर टाइम बि थियो पूरो। असां वक़्फ़े खां पोइ वरी था ॻाल्हायूं, असां सां गॾु रहिजो। हिकिड़ी नंढड़ी साई।